नाज़रीन, मेहड़ खां 1 किलोमीटर जे मफ़ासिले ते वाक़िअ ॻोठ महबूब चांडियो जो प्राइमरी स्कूल बिना इमारत, बिना फर्नीचर ऐं बुनियादी सहूलतुनि जे हली रहियो आहे। तालीमी एमरजेंसी बावजूदि स्कूल जी हालत सुधरी नाहे सघी। ॿारड़ा पट ते वेही तालीम हासिल करण ते मजबूर आहिनि। उन हवाले सां ॾिसूं था मंज़ूर महेसर जी रिपोर्ट। नाज़रीन, मेहड़ भरिसां ॻोठ महबूब चांडे जो प्राइमरी स्कूल जी इमारत गुज़िरियल केतिरनि सालनि खां ठही नाहे सघी, जंहिं सबबु ॻोठ जा मासूम ॿारड़ा स्कूल जी इमारत लाइ परेशान आहिनि। स्कूल जी इमारत न हुजण करे ॿारनि खे सख़्तु परेशानियुनि सां मुंहुं ॾियणो पए थो, जॾहिं त स्कूल में इमारत समेत फर्नीचर, किताब ऐं बुनियादी सहूलतुनि जी सख़्तु खोट आहे। स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि, स्कूल जे उस्तादनि, ॻोठाणनि सिंध सरकार खां मुतालबो कयो आहे त ॻोठ महबूब चांडे जे प्राइमरी स्कूल जी इमारत क़ाइमु करे शागिर्दनि खे फर्नीचर ऐं किताब ॾिना वञनि। आवाज़ न्यूज़ सां ॻाल्हाईंदे उस्तादनि, शागिर्दनि ऐं ॻोठाणनि जो चवणो हुयो त न बिजली थी मिले, न गैस थो मिले, न हिन स्कूल जे लाइ सहूलियत थी मिले। असांजा ॿार सभु हेठि पट ते वेही था पढ़नि। जदीदी दौर में असांजे ॿारनि खे किताब कोन था मिलनि, असांजे ॿारनि खे बेंचूं नथी मिलनि, असांजे उस्तादनि खे का सहूलियत नथी मिले। असांखे हिते का बि सहूलियत नथी मिले। MPMN असांजे ॻोठ में आहे, हितां साम्हूं ॻोठ 2-3 किलोमीटर ते। असां मेहड़ जे क़रीब में आहियूं, 2 किलोमीटर ते आहियूं, परे आहियूं। माना असांखे का बि अॼु ताईं का बि सहूलियत नथी मिले। महिरबानी करे असांखे का बि सहूलियत ॾियो, ॿारनि लाइ बेंचूं ॾियो, किताब ॾियो। जीअं हीउ असांजो स्कूल जेको तमामु क़दीमी स्कूल आहे, तक़रीबन 50 साल पुराणो आहे, पर अफ़सोस हिन जदीद दौर में बि हीउ स्कूल में का माना सहूलियत कान्हे का। हालांकि गवर्नमेंट तरफ़ां जेको माना एमरजेंसी क़ाइमु कई वई हुई तालीमी इदारनि में, पर हिन दौर में बि उन एमरजेंसी जे बावजूदि असां स्कूल में ही तव्हां ॾिसी सघो था त ॿार जीअं पट ते वेही तालीम फुराए रहिया आहिनि। ऐं न असांजे स्कूल में का बिल्डिंग आहे, न कुझु आहे। असांजे ॻोठ में जेका बिल्डिंग उहो माना काफ़ी दफ़ा माना मंज़ूर थी चुकी हुई, पर अफ़सोस जो इहा माना असांजी बिल्डिंग जेका स्कूल जी उहा माना ॿियनि ॻोठनि में ट्रांसफ़र थी वञे। अॻिल साल जेको आहे थोरो IPA टेस्ट जेको आहे पास थी त उस्ताद मुक़ररु थिया हिन स्कूल में, पर हिते असांजे हिन स्कूल में महबूब चांडियो हिन ॻोठ जो नालो आहे, हिते का बि बिल्डिंग न आहे, का बि सहूलियत न आहे। ऐं गुज़िरियल साल खां असां हिननि ॿारनि खे जेको आहे पट ते वेही पढ़ाए रहिया आहियूं। इन जे करे हिननि नंढड़नि ॿारनि खे जेको आहे पढ़ण में ॾाढी तकलीफ़ जेको आहे थी रही आहे ऐं टाइम न ॾी रहिया आहिनि। ऐं उनखां पोइ हे गुस्साइनि पिया स्कूल खां। अगरि सहूलियतूं न हूंदियूं त ॿार स्कूल न ईंदो। उन करे असां आला उहिदेदारनि खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे असांखे सहूलियतूं ॾिनियूं वञनि, असांखे बिल्डिंग ठाराए ॾिनी वञे। असांजे ॻोठ में न को स्कूल आहे, न फर्नीचर आहे। हिन जदीद दौर में बि असांजे स्कूल में ॿारड़ा हेठि पट ते वेही तालीम पिराइनि था। असांजो आला इदारनि खे मुतालबो आहे त असांखे बराए महिरबानी स्कूल बि ॾिनो वञे ऐं फर्नीचर बि ॾिनो वञे। मुंहिंजो नालो मोहम्मद सालिया आहे, मां 3 क्लास में पढ़ंदो आहियां। असांखे बेंचूं न आहिनि, असांखे स्कूल न आहे, असांखे बिल्डिंग खपे ऐं असांजी तालीम हासिल करे सघूं। किताब खपे, मूंखे पाणी खपे, असांखे वॉशरूम खपे, असांखे स्कूल खपे, असांखे फर्नीचर खपे, किताब खपनि। पढ़ंदा पिया न वॉशरूम खपे, न असांखे बिल्डिंग खपे। नाज़रीन, सिंध में तालीमी एमरजेंसी लागू हुजण बावजूदि ॻोठ महबूब चांडे जो बुनियादी सहूलियतुनि खां वांझियल स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि, ॻोठाणनि ऐं उस्तादनि जो अवां ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सिंध हुकूमत खां घुर कई आहे त ॻोठ जो प्राइमरी स्कूल जी इमारत फौरी तौर ते क़ाइमु करे स्कूल खे बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वञनि। कैमरामैन यासिर ख़ान सां गॾु मंज़ूर महेसर, आवाज़ न्यूज़, मेहड़।